بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي التأملات القرآنية هيك असांजो जेको बरनामज हले पियो थो क़ुरान जो तर्जुमो कयूं ऐं हिकिड़ी आयत उन जी माना ऐं उन जी तदब्बुर कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे क़ुरान में जिते किथे चए थो त क़ुरान जो तदब्बुर कयूं। जीअं सूरत साद में चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरु आयातिहि वलियतदक्कर उलुल अलबाब। अल्लाह ताला चए थो ई किताब या मुहम्मद ओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही किताब मां तहां ॾे नाज़िल कयो आहे, इन बरकत वारो किताब आहे। इन किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन, बरकत वारो ही किताब अथव। लियदब्बरु मक़सद सोचनि पढ़नि ऐं इन ते अमल कनि ऐं इन जा फ़ाइदा वठनि ऐं इन जा ख़ज़ाना खोलनि आयतुनि जा। लियदब्बरु आयत हिकिड़ी क़ुरान जी हिकिड़ो मौजिज़ो आहे। हर आयत में असांजे लाइ मौजिज़ा आहिनि, असांजे लाइ ख़ज़ाना आहिनि। वलियतदक्कर उलुल अलबाब, ऐं इहो पढ़नि ऐं सम्झनि ऐं असांखे इन अलाह जे हुक्म सां असीं इन ते हलूं बि था त हिकिड़ी हिकिड़ी आयत असीं हर रोज़ु हिकिड़ी ॿुधूं, उन ते तदब्बुर कयूं था। अॼु जेके असां वटि आहे सूरत तौबा 38-39 ताईं आहे, हिकिड़ी आयत वॾी, पर इस्साक़ल्तुम इलल अर्द, असीं इहो जुमिलो जेको आहे इस्साक़ल्तुम इलल अर्द, अल्लाह ताला क़ुरान में इहो चए थो सूरत तौबा में इस्साक़ल्तुम इलल अर्द। इन जो मक़सदु छा आहे? पहिरियां इहो मक़सदु इहो आहे, सॼी आयत पढ़ूं त पोइ इंशा अल्लाह सम्झ में अची वेंदी असांखे। पहिरियां अल्लाह ताला चए थो या अय्युहल्लज़ीन आमनू, ओ ईमान वारो, मा लकुम, छा आहे तव्हांखे, इज़ा क़ील लकुम इंफ़िरू, जे तव्हांखे हुकुम थिए थो त निकिरो, इंफ़िरू फ़ी सबीलिल्लाह, फ़ी सबीलिल्लाह निकिरो, सबीलिल्लाह न जिहाद ते निकिरो, यानी टोलनि जा टोलनि निकिरनि जिहाद ते नबी करीम सां जा। उन्हनि खां पोइ इहो हुकुम क़यामत ते सभिनि जे लाइ आहे। इन खां पोइ चए थो फ़ी सबीलिल्लाह इस्साक़ल्तुम, छा तव्हां ॻरा थी वियो, इस्साक़ल्तुम इलल अर्द, ज़मीन जो पासो वरितो अथव, ज़मीन ते वेहणु तव्हांखे मज़ो आयो, ज़मीन ते तव्हांखे सुम्हणु मज़ो आयो, ऐं जिहाद ते तव्हां ॾाढा ॻरा थी वियो, ऐं जिहाद ते छो नथा निकिरो, ऐं छो तव्हां जिहाद खे पुठी छो था ॾियो? त पोइ अल्लाह ताला वरी अॻिते चए थो अरज़ीतुम बिल हयात दुनिया, छा तव्हांखे ही दुनिया एॾी तव्हांखे पसंदि थी वई आहे ऐं तव्हांखे वणे थी? आख़िरत खां आख़िरत तव्हां विसारे छॾी। अरज़ीतुम बिल हयात दुनिया मिनल आख़िरा, आख़िरत खे छॾे ऐं तव्हां हिन दुनिया ॾे रुकून कयो, सुकून कयो, सुम्हणु आराम ऐं खाइणु पीअणु ऐं अहल औलाद सां मिलणु। फमा मताउल हयात दुनिया फिल आख़िरत इल्ला क़लील, अल्लाह साईं चए थो सम्झो त ही दुनिया जेके आख़िरत जे अॻियां सफ़ा थोरी आहे, जीअं न चइबे सफ़ा थोरी आहे, त हिते अल्लाह साईं असांखे चए थो फमताउल हयात दुनिया फिल आख़िरत, आख़िरत जे अॻियां ई सफ़ा घटि अथव, थोरी अथव। इल्ला तंफ़िरू, उन खां पोइ चए थो इल्ला तंफ़िरू युअज़िबकुम अज़ाबन अलीमन, अल्लाह साईं चए थो जे तव्हां जिहाद ते न निकिरंदो नबी जे हुकुम ते, उहे तव्हांखे अल्लाह ताला वॾो अज़ाब ॾींदो। इस्तब्दिल क़ौमन ग़ैरकुम, ऐं तव्हां खां पोइ ॿिया बि आहिनि माण्हू जेके उहो चवण ते, नबी जे चवण ते निकिरंदा। वला तदुर्रूहु शैआ, ऐं न सम्झो तव्हां न निकिरंदव त असांजे नबी खे का तकलीफ़ थींदी, जा खुटी पवंदा, जा न जिहाद न करे सघंदा, न वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। अज़ीम आयत आहे ही आयतूं आहिनि जेके सूरत तौबा जूं, पर असांखे हिकु इन जुमिले मां इस्साक़ल्तुम इलल अर्द, इन ते असांखे सर्च करिणो आहे, उन खे पढ़णो आहे, उन खे सम्झणो आहे, उन जा ख़ज़ाना कढणा आहिनि। त असां छा में या अल्लाह असीं हिन ज़मीन ते रुकून करे छॾियो, हिन ज़मीन ते असीं राज़ी थियासीं, हिन ज़मीन में वेहण जे लाइ, छो जो जिहाद ते वञणु मौत खे मुंहुं ॾियणो आहे। केरु थो चाहे त पंहिंजो अहल औलाद छॾे ऐं पंहिंजो ही दुनिया जेके घर ठाहिया अथसि, बंगला ठाहिया अथऊं या गाॾियूं वरितियूं अथऊं, केरु छॾे वञे? बसि हीउ जेको कयो अथऊं तकलीफ़ सां, इन जो मज़ो त वठूं न। तॾहिं इहो अल्लाह ताला हिते चए थो इस्साक़ल्तुम इलल अर्द, तव्हां ॻरा थी वियो, एतिरे क़दुरु पोड़ा थी वियो, ॻरा थी वियो, दुनिया तव्हांखे वणी वई, ऐं जिहाद जे लाइ नथा निकिरो, आख़िरत जे लाइ नथा निकिरो, ऐं तव्हां इहो ग़लति था कमु कयो। ऐं दुनिया जेकी आहे अॻिते असांखे अल्लाह साईं चए थो त हीअ दुनिया जेकी आहे आख़िरत जे अॻियां सफ़ा मताउ क़लील, मताउ दुनिया फिल आख़िरत इल्ला क़लील, सफ़ा थोरो अथव। हीअ दुनिया में जेको तव्हां 60 साल 80 साल 100 साल जेको तव्हां जीअंदव हिते, इहा आख़िरत जे अॻियां का शइ कान्हे, सफ़ा थोरो अथव। असांजा हिते जे इंसान उलमा आहिनि हिते अॼुकल्ह जेके आहिनि, उन्हनि चयो त जेको न हिते दुनिया में इंसान जेको न 80 साल जीए
त आख़िरत जो 2 कलाक बि कोन थिया, छो जो ओॾे हिकिड़ो ॾींहुं उहो आख़िरत जो हिकिड़ो ॾींहुं 1000 साल ओॾां जा। त हिसाब कर त तूं 2 कलाकनि जे लाइ उते सॼी ज़िंदगी जीअंदे, जन्नत में खाईंदे पीअंदे घुमंदे, त उन्हनि ज़िंदगी जेकी लाॻी थी आहे उन जे करे तूं हिते 2 कलाकनि जे लाइ तूं पंहिंजे हर शइ हिराए वेठो आहीं। ऐं हिते दुनिया में केॾो मज़ो आहे, छा आहे मज़ो? 5 मिंट जे मज़ो अथई त 10 मिंट दुख अथई। इहा आहे दुनिया जो मज़ो। हिकु ॾींहुं मानी खाईंदो त ॿिए ॾींहुं मज़ो नथो अचे, पोड़ो थो थिए इंसानु त पोइ मानी बि नथो खाई सघे, ॾंदनि में ताक़त कान्हे, जान में ताक़त कान्हे जो उथे वेहे इबादत करे या जिहाद ते वञे, ॻाल्हाइण में एतिरी ताक़त न आहे, ॿुधण कन बि कमज़ोर थी था वञनि इंसानु 50-60 साल खां पोइ। ऐं जे ॾिसंदे त नज़र बि कमु, ॿुधण बि कमु, ॾिसंदे त पोइ इंसानु पोड़ो थो थिए 50-60 खां पोइ। त इहे जेके पछाड़ी ॾींहं जेके आहिनि इहे अज़ाब जा ॾींहं आहिनि। इंसान जे अलाह खां वेझे हूंदो त उनखे सणाई थींदी, जे अलाह खां परे हूंदो त उहे ॾाढा ॾुखिया ॾींहं थींदा। तंहिंजे करे इंसानु दुनिया में घणो न सोचे, आख़िरत में सोच हुजे। जेतिरो बि इंसानु कोशिशि करे त आख़िरत में सोच हुजेसि, उन जे लाइ कुझु करे। उते हिकिड़े भलाई जे लाइ सिकंदासीं, माउ पीउ खां मिड़थूं करे चवंदासीं हिकिड़ी भलाई ॾियो, केरु कोन ॾींदी। जे माइट मिटनि खे मिड़थूं करे चवंदे त भलाई हिकिड़ी ॾे त बि केरु कोन ॾींदी। तंहिंजे करे इंसानु हिते त हर शइ करे सघे थो, हर निमाज़ खां पोइ 1000 भलाई करे कमाए सघे थो। ऐं कंहिंखे रुॻो सलाम अलैकुम रहमतुल्लाह वबरकातुहू चवंदे 3 भलायूं तोखे मिलंदियूं, तस्बीह पढ़ंदे तोखे भलायूं मिलंदियूं, ज़िक्र कंदे तोखे भलायूं मिलंदियूं। इहे मुख़्त जो माल गॾु कंदे त आख़िरत में इनशा अलाह अॻिते सणाई थींदी। पर जंहिं असीं जीअं अलाह ताला हिते चए थो असाक़ल्तु मिनल अर्द, हिन ज़मीन ॾे असांखे सोच घणी थी वियो आहे, अञा फिलाणे शहर में बंगलो वठूं, घर वठूं, बिज़नेस कयूं, या बाग़ वठूं, या ॿनी वठूं, रुॻो असांजी इहा सोच हूंदी, पोइ पैसनि जे पोयां हेॾे होॾे हंबोशी पे हणंदासीं, त पोइ आख़िरत जे लाइ कॾहिं सोचींदे, आख़िरत जे लाइ कॾहिं अमल कंदे। ठीकु आहे, रोज़ी भली हलाल कमाए इंसान खे पैसो हूंदो त उहो पाण हथ ई अञा भलो थींदो। निअमल माल सालिह, हसन नबी करीम हदीस आहे, निअमल माल सालिह फी यद रजुल सालिह, भले में भलो पैसो जेॾीमहिल भले हथ में हूंदो त उहो ख़ैरु कंदो, ग़रीबनि खे मदद कंदो, मस्जिदूं ठाहींदो, मदरसा ठाहींदो, जेके मुहताज हूंदा उन्हनि खे ॾींदो, इफ़्तारी कराईंदो। सो इहो भलो आहे, पर इन जे करे इन अमल जे इन जे पैसनि कमाइण जे लाइ आख़िरत माण्हू न वञाए छॾे। तंहिंजे करे अलाह ताला असांखे क़ुर में चए थो वला तंसा नसीबक मिनद दुनिया व अहसिन कमा अहसन अल्लाहु इलैक, चए थो त आख़िरत जे लाइ सदाईं तव्हांजी सोच हुजे, अलाह ताला चए थो। ऐं थोरो दुनिया जे लाइ बि कुझु सोचो, अहल औलाद जे लाइ उहे कमाइनि, उन्हनि खे खाइण पीअण में तकलीफ़ न थिए, उन्हनि खे रहण घर में तकलीफ़ न थिए, उन्हनि जे लाइ बि थोरो सोचो। पर छा सॼी सोच यानी 90% तुंहिंजी आख़िरत जे लाइ हुजे, छो जो पंहिंजे लाइ उहो कमु ईंदे, हिते मरी वेंदे तूं सभु शइ छॾे वेंदे, पर खणी छा वेंदे, खणी वेंदे पंहिंजो अमल। जे अमल हूंदी त उहो कमु ईंदे, बाक़ी हिते जेके ॿियूं कमाई थो, भॼी थो, डुकी थो, इहो सभु छॾे वेंदे। तंहिंजे करे अलाह ताला हिन आयत में चए थो इस्ताक़ल्तु मिनल अर्द, तव्हां घरा थी वियो हिन ज़मीन ते वेही रहियो, तव्हांखे हिते दुनिया तव्हांखे वणी वई। ऐं हिते अलाह साईं चए थो हीउ जेको आहे फमा मताउल हयात दुनिया फिल आख़िरत इल्ला क़लील, हीउ दुनिया जो जेको मज़ो अथव, जेको न सफ़ा थोरो अथव, आख़िरत जे अॻियां असीं घणे खे छॾे ऐं थोरे जे पोयां लॻूं। अलाह साईं असांखे माफ़ु करे, असांजी सोच इहा, ॿियो शैतान बि बरगलाए थो। सो इंसानु सोचे त सदाईं सोच मथे रखे, वॾी रखे, छो जेतिरो सोच तुंहिंजी मथे हूंदी, वॾी हूंदी, एतिरो अलाह साईं तोखे ॾींदो। अलाह ताला क़ुर में हदीस में फ़रमाए थो, हदीस क़ुदसी अना इंद ज़न्न अब्दी बी फलियज़न्न अब्दी बी मा शा, मुंहिंजो बंदो जेतिरो मूं में उमेदु रखे, जेतिरी उमेदु मूं में हूंदुसि एतिरो मां हुनखे ॾींदुसि। सो कंहिं माण्हुनि जी उमेद ई नंढड़ी आहे, सो अलाह छा हुननि खे एतिरो केॾो ॾिए, उमेदूं वॾियूं रख। अलाह ताला इनशा अलाह असांखे जन्नत नसीबु कंदो। असां अलाह ताला कंदो त सवे मस्जिदूं ठाहींदासीं, मदरसा हलाईंदासीं, माण्हुनि खे ॾींदासीं, कमाईंदासीं, रोज़ी अलाह साईं लिखी छॾी आहे तोखे पहुचंदी। ऐं उन्हनि जे पोयां उन खे बि सोच थोरो भला, जे 10% दुनिया में सोची त उन में को हर्ज कोन्हे, रोज़ी करणु हलाल। नबी करीम ॿकरियूं चारींदो हो, हर नबी जेको कमुकार कंदा हुआ, को ॾखणो, को लोहार हो, दाऊद लोहार हो, ईअं मूसा ॿकरियूं चारींदो हो। ऐं नबी करीम फरमाए थो मां में नबी इल्ला वराअल गनम, कहिड़ा नबी के हूंदो की जे न कयो हूंदो ॿकरियुनि जो, यानी धनार को कमु जे न त सभिनि नबियुनि ॿकरियूं चारियूं। छो चारींदा हुआ? शौक़ सां न,
इहो कमु रोज़ी कमाइण जे लाइ, छो जो मुहताजी इंसानु कंहिंजी न ॾिसे त उहो बहितरु आहे। सो इंसानु कोशिशि करे त रोज़ी बि करे, पर इहा हुन जे आख़िरत जे हिसाब ते न हुजे। छो अलाह साईं चए थो त असाक़ल्तुम इलल अर्द, छा तव्हांखे हिते दुनिया तव्हांखे वणी वई, अरदीतुम बिल हयात दुनिया, तव्हां दुनिया हिन ते राज़ी थी वियो, थोरे ते राज़ी थी वियो, घणे खे छॾे। ऐं इहो असांखे नाहे करिणो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त असांजी सोच अॻिते हुजे ऐं आख़िरत में हुजे। हिते असांखे किसो हिकिड़ो यादि थो अचे, अबू मुआविया अल असवद बिन हलब, हिकिड़ो ज़ाहिद आबिद हो, शाम में रहंदो हो, अलाह जो वली हो, बुज़ुर्ग हो। उन जो किसो इहो थोरो ॿुधाईंदा हुआ त जिथे बि हू उनखे नज़र यानी नज़र वियसि हली, पर अजीब ॻाल्हि इहा त हुन जेॾीमहिल बि क़ुर पढ़णु चाहींदो हो त हुनजी नज़र खुली वेंदी, क़ुर खोले पढ़ंदो हो, पर जे क़ुर बंदि कंदो हो त हुनजी नज़र ख़तमु। ॾिसो न केॾो अलाह जो वली हो, ऐं जेकी शइ अलाह हथ मथे करे घुरंदो हो त अलाह साईं हुनखे ॾींदो हो। पर कॾहिं अलाह खां इहा न घुरई त अलाह साईं मूंखे पंहिंजी नज़र मोटाए ॾे। पुछियुसि छो, चई त मां जंहिं शइ में अलाह राज़ी आहे उन शइ में मां राज़ी हा। हिकिड़ी जंग थिए, मुजाहिद विया जंग ते, त उहो जंग में हुननि खे काफ़िर जेके पंहिंजे किले ते चढ़ी विया ऐं मथां हुननि खे पथर हणनि पिया ऐं तीर हणनि पिया, त ॾाढो परेशान थिया। हिन खे चयोनि, हिन परे हिननि खे वञी चयोनि त असांखे हिकिड़े काफ़िर ॾाढो तंग कयो आहे फलाणे किले में, चई मूंखे वठी हलो वेझे। चयोनि तुंहिंजी की नज़र कान्हे, चई मूंखे बसि उते वठी हलो ऐं पोइ मूंखे ॿुधाइजो किथे हणिणो आहे धकु तव्हांखे। त हिननि नशाबा उछलाईंदा पथर परे, जीअं गुलेली उछलाइबी आहे ईअं, त उते बीहारे किले खां परे, ऐं हुननि खे चई त किथे तव्हां चाहियो था त हिनखे धकु हणो, त हुनखे सिधो करे हथ जो ऐं चयोसि हिते हणो या अबू मुआविया, या अबू मुआविया हिते, पर असां चऊं था त हिन जे मथां इहे पथर किरे त हीउ असांखे तंग थो करे इहो काफ़िर जेको आहे। त उन अबू मुआविया उते क़ुर जी तिलावत करे ऐं पोइ उते इहा आयत पढ़ी, वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा, ऐं हुनखे चवंदो मूंखे टेक ॾेई बीहो, बसि मां पाणी थो उछलायां। त हुन खां पुछई त इनशा जे धकु लॻेसि त मूंखे ॿुधाइजो। त हिन जो पथर उछलायो ऐं ज़िक्र अलाह खे यादि करे ऐं पथर उछलायो, त हुन जे मुंडीअ में ईअं लॻो हो हमरा काफ़िर जेको किले ते मरी वियो। ॾिसो न अलाह जा वली कहिड़ा जॾा हा, पोड़ा हा, जॾा हा अखियुनि खां, पर अलाह साईं हुननि जो ॿुधंदो हो, अलाह साईं हुननि जो ॿुधंदो हो। मुस्लमान खे बि ख़बर आहे त हीउ अलाह वारो आहे, हीउ इबादत वारो आहे, हीउ ज़िक्र करण वारो आहे। सॼो राति ॾींहुं वेठो हूंदो, क़ुर खोलियो पढ़ंदो हो। क़ुर खोलींदो त नज़र पवंदी हुअसि, जे क़ुर बंदि कंदो हो त हुनजी नज़र ख़तमु थी वेंदी। इहो सियर आलम नुबला में आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त अहिड़नि वलियनि अलाह जन जे माण्हू इतिबा करे ऐं इहे जेके अमल कंदा असां बि अहिड़ो अमल कयूं, क़ुर जो तिलावत कयूं। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।